माण्हू असां अॼु चेंबूर आया आहियूं। हिकिड़े ॾाढे ख़ासि महिमान सां मिलण 5-10 मिंट अॻु अञा गाॾी बीहारी, पुठियां वेही करे जेसिताईं मेकअप कयो, बरसाति शूट। हाणे असां हलूं था उन्हनि जे घर, बाक़ी ॻाल्हियूं पोइ। क्या है अभी? अच्छा त जीअं ई असां उन्हनि जे घर पहुतासीं, मूंखां विसरी वियो कि प्रॉपर वीडियो जो इंट्रो करिणो आहे। मां एॾी एक्साइटेड हुयमि, धीउ सां मिली एॾी ख़ुशी थी। पोइ असां जाम वीडियो शूट्स कया, उन्हनि जे धीअ सां मिलियासीं, उन्हनि जे ॾोटिन सां मिलियासीं ऐं जाम मज़ो आयो सॼो ॾींहुं। एनीवे, अॼु मां तव्हांखे मिलायांव थी शारदा तलरेजा दी सां। शारदा दी हिकिड़ा ॾाढा एक्टिव एंड ट्रेंड सोशल वर्कर आहिनि। जाम सालनि खां हिन फील्ड में आहिनि एंड हो अंडर प्रिविलेज्ड ॿारनि लाइ जाम कमु कंदा आहिनि। बॉम्बे में जेके ग़रीब ॿार आहिनि उन्हनि लाइ शारदा दी एज़ अ काउंसलर एंड ऑल्सो एज़ अ जुडिशल ऑफिसर उन रूप में उन्हनि खे मदद कंदा आहिनि। जॾहिं शारदा दी सोचण वेठा कि असांजे सिंधी कल्चर में एॾा खज़ाना लिकियल पिया आहिनि, एॾो कुझु आहे जेको माण्हुनि खे ख़बर ई न आहे, तॾहिं उन्हनि सोचो कि हो इहो किताबु लिखंदा, अ टेस्ट ऑफ सिंध। शारदा दी जो इहो किताबु जेको ईअं टेक्स्ट बुक वांगुरु आहे, ॾाढो ब्यूटिफुल किताबु आहे। उन जे थ्रू मूंखे ख़बर पई कि हिकिड़ी रेसिपी आहे दिम फुल्को। हाणे असां एॾा अंग्रेज़ थी विया आहियूं कि असांजे हर सेंटेंस में अंग्रेज़ी अखर त आहिनि, पर ऑल्सो जिन खाधनि जा अंग्रेज़ी नाला कान्हनि असांखे उहे खाधा ख़बर ई न आहिनि। हमस, पीटा ब्रेड, ऑलिव ऑयल, इहे सभु ख़बर आहिनि, पर दिम फुल्को इहो अखर मां कॾहिं न ॿुधो हुयो। ऐं मां 30 साल जी आहियां, त अगरि मां नंढे हूंदे खां इहो अखर न ॿुधो हुयो त मां वेठी सोचां पई अहिड़ा घणा ॼणा हूंदा जिन अखर इहो न ॿुधो हूंदो। त शारदा दी खे मां इनवाइट कयो इन सीरीज़ में पंहिंजो एक्टिव कॉन्ट्रीब्यूशन ॾियण लाइ एंड शी रेडीली अग्रीड। हिन बुक में जेकी रेसिपी आहे उहा थोरी अलॻि आहे एंड असांखे शारदा दी जेकी ॿुधाई अथऊं उहा थोरी अलॻि आहे, बट बेसिकली दिम फुल्के जी माना जेकी आहे उहा शारदा दी पंहिंजे हिन बुक में जेको ॿुधायो आहे उन हिसाब सां इहा आहे। जेको अखर आहे दिम, उहो कंहिंमां आयो आहे? उहो आयो आहे इन फ्रेज़ खे इंग्लिश में छा चइबो आहे? दम थेट या दम ते रखणु, माना स्लो एंड क्लोज्ड कुकिंग ते दम ते रखी छॾ, मुंहिंजी मम्मी चवंदी आहे। त उन मां आयो आहे दिम फुल्को। हिननि ॿिनि पैराग्राफ्स में ॾाढो सुठी तरह सम्झायो आहे कि जेकियूं असांजूं कुकिंग टेक्निक्स हूंदियूं हुयूं सिंध में, उन में जाम असां स्लो कुकिंग में विश्वास रखंदा हुआसीं, भई दम ते पियो हुजे खाधो। एंड इहा ॻाल्हि मुंहिंजी मम्मी बि ॿुधाईंदी आहे कि मुंहिंजी नानी अॻे ईअं तूरियूं रखी करे ढके करे चूल्हे ते बाक़ी कम घर जा लाहींदी हुई, दम ते सभु भाॼियूं ठहंदियूं हुयूं। एंड ऑफकोर्स स्लो कुकिंग जा जाम फ़ाइदा आहिनि। जीअं जीअं मां वधीक पढ़ां थी खाधे जे बारे में, ओतिरो मूंखे रियलाइज़ थो थिए ओ माई गॉड, किचन एक्चुअली असांजे घर जो मंदिर आहे। शारदा दी जेकी हिकु लाइन लिखी आहे पंहिंजे फर्स्ट पैराग्राफ में इन रेसिपी जे, उहा इहा लिखी आहे ऐं मूंखे इहा लाइन ॾाढी वणी। द मेन एम इज़ टू कुक द फूड रादर देन जस्ट टू बॉइल इट। असांखे बॉइल न करिणो आहे खाधे खे, उनखे कुक करिणो आहे, बट स्लो फायर ते, स्लो गैस ते, एंड दैट इज़ जस्ट ब्यूटिफुल। अगरि तव्हां कॾहिं छा चइबो आहे मिट्टी जे बर्तननि में जेको खाधो ठहियलु हूंदो आहे उहो कॾहिं खाधो हूंदो त तव्हांखे ख़बर हूंदो एक्ज़ैक्टली मां छा थी चवां। त इहा जेकी रेसिपी आहे इहा 3 दालनि जी रेसिपी आहे। एंड शारदा दी इहो बि लिखियो आहे लास्ट पैराग्राफ में कि इन दी ओल्डन डेज आफ्टर डिनर when there is still some heat in the सिगड़ी, माना जंहिंमहिल सिगड़ीअ में अञा थोरी गर्माहट बाक़ी हूंदी हुई, त मुङनि जी दाल या मुङ हू बॉइल करणा रखी छॾींदा हुआ उन में ओवरनाइट, सॼी राति। ओके,
ओवरनाइट कुकिंग ऑफ दाल, सॼी राति जॾहिं उहा दाल कुक थींदी हुई, इट गिव्स इट अ क्रीमी टेक्सचर एंड स्मोकी फ्लेवर। जेको हुनजो फ्लेवर आहे ऐं जेको हुनजो टेक्सचर आहे, ईअं क्रीम वांगुरु थी वेंदो आहे, जेकी हुनजी ख़ुशबू आहे न, उहा माना अलॻि ई थी वेंदी आहे। आई कैन एक्चुअली इमेजिन, छाकाणि मां अहिड़ा खाधा खाधा आहिनि। इन प्रेज़ेंट टाइम्स, शारदा दी लिखिया भाई अॼुकल्ह जे ज़माने में असां ओतिरो टाइम त नथा कुक करे सघूं, बट स्लो कुकिंग जा फ़ाइदा ज़रूरु वठी था सघूं। हाणे मां तव्हांखे शारदा दी सां मिलाइण वठी हलां, उन खां अॻु मूंखे तव्हांखे ॿ ॻाल्हियूं ॿुधाइणियूं आहिनि। हिकु, प्लीज़ हिन चैनल खे सब्सक्राइब कयो। 70% असांजा ऑडियंस सब्सक्राइब कान्हनि। मुंहिंजो ॾाढो जाम सालनि खां ॾाढो सुपिनो आहे कि असां 10K टच कयूं, 10,000 सब्सक्राइबर्स टच कयूं। त प्लीज़ सब्सक्राइब कयो, घंटी वॼायो, महिरबानी करे, ख़ाली वीडियो ॾिसी करे हली न वञो। एंड सेकेंडली, शारदा दी सां असां मिलण वियासीं त दी ॿुधायूं कि जेको हुननि जो पुटु US में रहंदो आहे, दी उन्हनि खे बि लोला ठाहे ॾींदा आहिनि ऐं ठाहे रखी ईंदा आहिनि उन्हनि लाइ। एंड होॾां पंहिंजे धीअ खे बि हुननि जाम ईअं सिंधी खाधे में ई वॾो कयो आहे। माना घर में उन्हनि लाइ नॉर्मल फूड जेको थींदो आहे उहो सिंधी खाधो थींदो आहे। ऐं इन ॻाल्हि ते मां इन करे वधीक ज़ोर थी ॾियां बिकॉज़ मूंखे चङा ॼणा मिलंदा आहिनि जेके चवंदा आहिनि या वी आर सिंधीज़ बट वी डोंट ईट सिंधी फूड। त मां सोचींदी आहियां ओके, तव्हां सिंधीअ में ॻाल्हायो नथा, सिंधी खाधो खाओ नथा, त पाण खे सिंधी कीअं था सॼायो, माना बाक़ी छा बचो। त महिरबानी करे सिंधी खाधा थोड़ा वधीक खाओ। मुंहिंजे घर में सॼी देरि सिंधी खाधा ई ठहंदा आहिनि। माई मदर इज़ ट्रेडिशनल सिंधी, हिकदमि पकी सिंधियाणी माई आहे एंड आई लव हर। त सिंधी खाधनि जे बारे में असां हीअ सॼी सीरीज़ डेडिकेट कई आहे। तव्हां असांखे कॉमेंट्स में ज़रूरु ॿुधायो ॿियो कहिड़ियूं रेसिपीज़ असां तव्हां सां कवर कयूं। मूंखे तव्हांखे इहो ॿुधाइणो कि शारदा दी नंढे हूंदे खां ई पंहिंजे ॿिन्ही ॿारनि जे पेट में सिंधी खाधा विधा आहिनि। त सिंधी फूड इज़ अ पार्ट ऑफ देयर ब्लड एंड दैट इज़ वेरी इंपॉर्टेंट। नंढे हूंदे खां भाषा, खाधो जेको असांजे घर में माउ पीउ सेखारनि था, स्कूल खां वधीक उहो ॾाढो वॾो रोल थो प्ले करे। मुंहिंजी कंप्लीट एजुकेशन इंग्लिश लैंग्वेज में थी आहे, पर मूंखे सिंधी घर जे करे ई ईंदी आहे। मुंहिंजे माउ पीउ सेखारी हुई कंपलसरीली घर में, इन करे ई ईंदी आहे। शारदा दी जे ॿिन्ही ॾोहिटुनि सां बि मूंखे मिलणु मिलियो, जाम मज़ो आयो। उन्हनि सां बि वीडियो शूट कया एंड उन्हनि इहा बि ॻाल्हि मूंखे ॿुधाई, शारदा तलरेजा, जेके तलरेजा आहिनि उहे कद्दू न खाईंदा आहिनि, जेको इंग्लिश में बॉटल गार्ड चइबो आहे न। आई वॉज लाइक छो छा? त उहे सभु आखाणी ॿुधायूं। कटे सटे जाम मज़ो आयो उन्हनि सां मिली करे। ऐं ईअं पियो लॻे कोविड खां पोइ फाइनली पहिरीं ॼणी आहे जिन सां मां साम्हूं वञी करे वीडियो शूट कयो, जिन सां मां मिलियमि। उन बहाने मां चेंबूर वियमि, जामे में वञी करे मिठाई खाधी एंड इट वॉज जस्ट अ वेरी फैब्यूलस डे। अच्छा, मां तव्हांखे मिलायां शारदा दी सां। सब्सक्राइब ज़रूरु कजो चैनल खे, हिन वीडियो खे लाइक कयो, शेयर कयो एंड हेठि पंहिंजी कॉमेंट्स ज़रूरु ॾिजो। अचो मिलो शारदा दी सां। हरिओम, मां शारदा तलरेजा आहियां, बॉम्बे मां थी ॻाल्हायां। हाणे असां ठाहियूं था दिम फुल्को। दिम, द वर्ड दिम मीन्स दम ते। इन में असां 2 दालियूं वापरींदा आहियूं। हिकु आहे चणनि जी दाल, मूंग ऐं मुङनि जी दाल। ये 2 दालियूं पुसाए रखियूं आहिनि मां 2 कलाक अॻु में, धोई करे पिसाए रखियूं। हाणे हुननि खे मां बॉइल कयो, थोरो लूणु ऐं हैड विझी करे। चणनि जी दाल खे बि कुकर में सिर्फ़ु 1 सीटी ॾियारी, छो त 4 कलाक पिसियल हुई। मुङनि जी दाल आहे न, उहा जल्दी ॻरी वेंदी आहे, तंहिंजे करे मां हुनखे सिपरीअ में बॉइल कई। मुङनि खे बि मां सीटी ॾियारी, 2 सीटियूं ॾियारियूं, बसि। इन खां वधीक बॉइल न कयो, ओवर बॉइल न कयो आहे मां हिननि खे। हिन में सभिनी में जस्ट थोरो थोरो पाणी विधो आहे। असां जेको लूण पाते फुल्के लाइ अटो ॻोयो आहे न, हुन में मां थोरो गिहु विधो, लूणु, ॻाढ़ा मिर्च, थोरी जाण बि विधी आहे, ताकी अगरि असांखे हैवी लॻे त डाइजेशन में ईज़ी थी वञे।
मां हाणे न दिमन सां साण सतपुड़ो खाईंदा आहियूं असां। मां सतपुड़े में नंढी सिंपल सतपुड़ो तव्हां सभिनी खे ख़बर आहे, हिन में काई वॾी ॻाल्हि कान्हे। लूणु, ॻाढ़ा मिर्च, थोड़ी जान ज़रूर विझंदा आहियूं। जान सां साण वाइवा ते बि घटिजंदी आहे ऐं टेस्ट बि ईंदी आहे। उनमें थोरो घी विझिजे, अधु चमचो खनि घी विझिजे ऐं अटो थोरो ॻोहे करे चङी तरह मुठ ॾिजे। मुठ प्लीज़ ज़रूर ॾिजो। मुठ ॾेई करे जीअं मां तव्हांखे ॾेखारियांव थी न, ईअं वीडियो में जीअं तव्हां ॾिसो था, फुल्को वेलजे ऐं उनखे सन्हियूं सन्हियूं पटियूं करे, पटियुनि खे हिक ॿिए जे मथां रखी हुनजो रिंग ठाहे करे असांखे इहो फुल्को वेलणो आहे। बाक़ी त असां सभिनी खे ख़बर आहे, सभई असां रोज़ इहे ई कम कयूं था। प्लीज़ तव्हां हिन सतपुड़े खे ईअं पचाए करे खाईंदा न, तव्हांखे ॾाढो मज़ो ईंदो दिमन सां। साण पापड़ खणिजे, कंहिंखे ॾुध बि वणंदो आहे त ॾही बि खाई थो सघे, पर हाली असां इहे टिनि शयुनि सां साण दिम था सेट कयूं। इहे असां टई दालियूं न बेस धोई करे मां चङी तरह पिसाए रखियूं आहिनि। जीअं मां बुक में लिखंदी आहियां न, हर हिकु शइ असां ॾिसंदा आहियूं कुकिंग एंड बॉइलिंग, इहे ॿ अलॻि शयूं आहिनि। बॉइल करण शयुनि जो असांखे न्यूट्रिशन नथो मिले, असांखे प्रॉपरली कुक करिणो आहे। कुक करण लाइ असां हिनखे पिसाइणो आहे। अगरि असां हिनखे पिसाए करे कुक कंदासीं, हिन जो जेको न्यूट्रिशनल वैल्यू आहे न, कंप्लीटली असांखे मिलंदो। तंहिंजे करे प्लीज़ जेके बि ॾिसनि था, उहो मुंहिंजी रिक्वेस्ट इहा आहे कि काई बि शइ तव्हां ठाहियो त प्लीज़ ख़ासि करके पल्सिस एंड लेंटिल्स, उन्हनि खे चङी तरह धोई करे पिसाइजनि, पिसाए करे पोइ हुननि खे बॉइल कजनि। जेको बि मेथड असांखे करिणो आहे करे था सघूं। मां बॉइल करण महिल थोरो ई पाणी ऐड कयो ऐं थोरो लूणु ऐं हैड ऐड करे उन्हनि खे सिर्फ़ु बॉइल करे छॾियो आहे। अचो त असां प्लेटिंग कयूं कीअं कजे। हेठां असां पहिरियों विझंदा आहियूं चणनि जी दाल, हुनजे मथां ईंदा आहिनि मूंग, उनजे मथां ईंदा आहिनि मुङनि जी दाल, तो मथां जीरा पाउडर, जीरो मां सेके करे उनखे थोरो पीसियो आहे, थोड़ी खट माना आमचूर, मिठी चटनी, साई चटनी, फूदने जी चटनी, फूदनो मां विझंदी आहियां जाम, बदिले बसर घटि विझो, फूदनो ऐं जीरो जाम पवंदो आहे हिन में। असां फूदने जी चटनी ईअं ठाहींदा आहियूं, जेतिरो फूदनो खयो आहे न उनजो डबल दाणा विझंदा आहियूं, सावा दाणा, 4 खनि मिर्च, थोरो जीरो, अदरक, लूणु ऐं स्लाइटली खंडु। खट जे लाइ मां इमली यूज़ कंदी आहियां, मां लीमो न यूज़ कंदी आहियां ऐं हिनखे सिर्फ़ु पीसजे। हिनजी टेस्ट ॾाढी सुठी बीहंदी अथव, तव्हां प्लीज़ ट्राई कयो। हीअ घटि में घटि 10 ॾींहं खनि हलंदी अथव। ऐं मिठी चटनी मां ठाही आहे सिर्फ़ु गुड़ ऐं इमलीअ में, इमली जो पाणी, उन में गुड़ विझंदी आहियां, ॻाढ़ा मिर्च, थोड़ा तुर ॻाढ़ा मिर्च, थोरो तुर लूणु, ऐं हिनखे काफ़ी थोरी बॉइल कंदा आहियूं ताकी हिनजो जेको मॉइस्चर सुकिजी वेंदो आहे न, इहो यू कैन प्रिज़र्व इट फॉर 1 मंथ ऑलमोस्ट इन द फ्रिज। हाणे हिन जे मथां मां बसर विधो। हाणे हिनखे इहो फुल्को जी गिराई ठाहे करे, माना ईअं खणिजे कि सभु शइ अचे गिराईअ में। ओ माय गॉड, कीअं टेस्ट? ये सच्ची जाम सुठो आहे। दैट्स इट माण्हू, असां इहो वीडियो हिते बंदि था कयूं। ओके गाइस, त इहो हुयो दिम फुल्को। इहो जनरली नाश्ते में खाइणु खपे संडे जे ॾींहुं। तव्हां कंहिंखां सिखिया?
मुंहिंजी हा इहो न मुंहिंजी मम्मी जाम ठाहींदी हुई, मुंहिंजी मम्मी ठाहींदी हुई, और मुंहिंजी मम्मी जी भाॼाई ठाहींदी हुई, माना मुंहिंजी मामी, यस हुन वटि खाधोसीं। फिर मम्मी चयो हा मां बि ठाहींदसि न, पोइ मम्मी बि ठाहे करे खाराईंदी हुई। मुंहिंजी मामी अहमदनगर में रहंदी हुई, ऐं उहो जेको खाधो खाईंदी हुई न क्लासिक, माना दिस नो नथिंग टू कंपेयर ऑफ, है न। असां हुन खां काफ़ी वठंदा हुआसीं टिप्स, मुंहिंजी मम्मी जी मामी। त दी इहा टिपिकल शिकारपुरी रेसिपी आहे। ईअं टिपिकल शिकारपुरी, छो त इहे मुंहिंजी ॾाढी ठाहींदी हुई। पोइ माना मम्मी खे लॻंदो हुई एॾियूं शयूं जमा करणु, मीन्स कम से कम 5 शयूं आहिनि, 5 ई शइ ठाहिणियूं थियूं पवनि, प्लस फुल्का बि त पचाइणा पवनि, ऐं फुल्का पचाइण मज़ो न ईंदो आहे। राति जो मुङ पिसाए करे उहो चूल्हे ते रखंदी हुई। त चूल्हे वारी ॻाल्हि ॿुधायो न। हा तव्हांजे पप्पा जी। हा मुंहिंजो पप्पा ॾाढो पर्टिकुलर हूंदो हुयो खाधे पीते जे बारे में। त हुन अॼुकल्ह माना जीअं जल्दी जल्दी में कुकरनि में ठाहियूं था न, त मुंहिंजो पप्पा उते माण्हुनि खां वेही करे उहे सिगरियूं ठारायईं। राजमंड्री में, आंध्र प्रदेश में हिकु नंढो शहर आहे, हुते रहंदा हुआसीं। हुते उहा सिगरी हूंदी हुई, ऐं हुनजे मथां वॾा वॾा बर्तन बि वठी ईंदा हुया, छो त हुन पंहिंजे घर में शिकारपुर में बर्तननि जो हिकु रूम ॾिठो हुयो, तंहिंजे करे उहो जॾहिं जॾहिं जिथे बि वेंदो बर्तननि खे जमा कंदा हुया। मीन्स घर में एतिरा बर्तन हुजनि कॾहिं असांखे ज़रूरत न पवणु खपे कंहिंखां घुरण जी। दैट वाज़ अ कॉन्सेप्ट। मां बि शिकारपुरी आहियां, पर मां कॾहिं इहो दिम फुल्को ॿुधो न हुयो। आई हैव टू स्टॉप द वीडियो हियर बिकॉज़ मूंखे हाणे खाइणो आहे, घर वञिणो आहे। अॼु असां सॼो ॾींहुं शूट कयो आहे, एंड थैंक यू सो मच, यू आर सच अ फैबुलस होस्ट। रसोई बि खारायूं मंझंदि जी, कढ़ी चांवर, वरी हाणे हे, माना एॾा थोराइता असां कीअं लायूं तव्हांजा। सही चयो, खाई करे। लिसन गाइस, इफ यू हैवंट चेक्ड आउट हर बुक, प्लीज ऑर्डर इट। दी किथे था ऑर्डर करे सघनि? Amazon ते आहे, किंडल वर्जन बि अथव, एंड किंडल वर्जन बि आहे। त कोई एक्सक्यूज़ न ॾिजो भई न असां त इंडिया में न आहियूं, कीअं ऑर्डर कयूं बुक, इहे सभु बहाना न ॾिजो। ओके, इट्स अ लाइक अ रियल ट्रेजर हाउस ऑफ ऑल द ब्यूटिफुल रेसिपीज़। त प्लीज़ ऑर्डर हर बुक, एंड शी इज़ अ फैबुलस वुमन। हाणे तव्हांखे मिलण बि मिलियो आहे। लेट अस नो इफ यू वांट मोर वीडियोज़ फ्रॉम हर इन द कमेंट्स बिलो। मिलूं था असां ॿिए वीडियो में। आई होप तव्हांखे इहा सीरीज़ वणे थी। असां कारा मटर, गीहर, फोटे में चिकन एंड ओसाण एंड मां न हिन खाधे जे करे थोरो दिमाग़ घटि थो हले। नो फ्राई कद्दुनि जा कोफ्ता, थैंक यू। इहे सभु रेसिपीज़ विझी चुका आहियूं। वी आर वेरी ऑनर्ड कि अॼु असां शारदा दी जो वीडियो विधो। हिननि जो असां स्टोरीज़ ऑफ सिंध वीडियो विधो आहे 2 ॾींहं अॻु। आई होप तव्हां उहो ॾिठो। उन में उन्हनि ॿुधायो आहे पंहिंजे सस जे बारे में, पंहिंजे पप्पा मम्मी जे बारे में। त प्लीज़ गो चेक इट आउट एंड सब्सक्राइब टू द चैनल। गिव दिस वीडियो अ लाइक, कॉमेंट बिलो। मूंखे हिननि जे धीअ सां बि मिली एॾी ख़ुशी थी। हिननि जूं 2 राणियूं एॾो सुठो ॻाईंदियूं आहिनि सिंधीअ में। उहो असां सेपरेट वीडियो विझंदासीं, त प्लीज़ चेक दैट आउट। दी, इट वॉज अ प्लेजर मीटिंग यू। थैंक यू। बाय गाइस, थैंक यू। विल सी यू नेक्स्ट टाइम। थैंक यू सो मच। थैंक यू। बाय।